थाने जी हद गुलशन मदीना में बीठा आहियूं ऐं हिते राति जो 4 घरनि मां चोरी थी वई आहे। नामालूम चोर 4 घरनि जे अंदरि टपी करे कैश रक़म, सोन, रिपीटर, 125 गाॾी ऐं बैटरी चोरी करे विया आहिनि। ही वारस मौजूदु आहिनि, हिननि एहतजाज कयो आहे ऐं ही बार बार SHO 15 ॾे फोनूं पिया कनि ऐं थाणे ते बि विया आहिनि, मगर हींअर ताईं पुलिस हिते न पहुची सघी आहे। वधीक हिते वारस पाण मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं। बाबा तव्हांजो नालो छा आहे? बहराम खान। छा थियो आहे हिते? भाई राति ताईं चोरी थी आहे 2-2.5 बजे धारा। हिनमहिल ताईं टे चकर मां पुलिस ॾे वियो आहियां, केर बि जेको आहे हिनमहिल ताईं न आयो आहे। बाबा मोटी अधु कलाक खां पोइ मोटी आहे, अधु कलाक खां पोइ मोटी आहे, वरी 3 चकर वियो आहियां उते, बसि ख़ाली पर्चे ते लिखी ऐं चई वञो असां अचूं था। हिनमहिल ताईं केर बि न आयो आहे। अच्छा, हीअं ते बार बार फोनूं था कयो, SHO ॾे, 15 इंचार्ज केर बि न आयो ॾे, केर बि नथो केर अचे। बि न आयो आहे। हिनमहिल अच्छा, छा छा तव्हांजो चोरी थियो आहे तव्हांजे घर मां? चोरी असांजे रिपीटर थी वियो आहे, 2-2.5 लख रुपया पैसा हुया, सोन हुयो 2 जोड़ियूं लीलामन जो, सम्झी। त रिपीटर जी क़ीमत घणी आहे? रिपीटर 2,75,000 में थो हाणे लाइसेंस जो लेसन जो आहे। अच्छा, ऐं ॿी कहिड़ी चोरी थी आहे? ॿी चोरी थी आहे, कारतूस हुन सां हुया, कारतूस 2-2.5 कारतूस हुयो। हीअ त पाड़े वारा चवंदा त सॼे पाड़े खां चोरी थी हा, आहे। पोइ वरी हिननि खां थी आहे न, असांजो वरी पुफाट आहे, वरी खालद कंहिंजी का रिकवरी थी आहे या न थी आहे अॼु ताईं? कुझु बि न, का शइ न थी आहे, कुझु बि न। ॿियो कंहिंजे घरे चोरी थी आहे? तव्हांजो नालो? साजिद चांडियो। अच्छा अच्छा, छा छा चोरी थियो आहे तव्हांजो? मोटरसाइकिल, बैटरी ऐं कैश रक़म खणी आहे। मोटरसाइकिल कहिड़ी? 125। 125? अच्छा, उन घर में हुया वारस हुया? हा, मां पाण हुयुसि। बसि अकेला? मां हुयुसि, फैमिली हुई मुंहिंजी। फैमिली बि हुई? कीअं चोर आया? भित टपी आया? कोठनि तो आया आहिनि। अच्छा, ये 4 घर जेके आहिनि मथां गॾियल घर आहिनि, छतियूं गॾियल आहिनि, मथां चढ़ी आया। अच्छा, तव्हां भाऊ? असांजे घरां मोबाइलियूं चोरी करे आया आहिनि। तव्हांजो नालो? ख़ालिद सोलंकी। ख़ालिद सोलंकी। मोबाइलियूं घणियूं मोबाइलियूं? 3 मोबाइलियूं आहिनि। अच्छा, वो किथे पयूं हूं? विरांडे में पयूं आहिनि। विरांडे में चार्ज में लॻल हुई? चार्ज में लॻल हुयूं, चार्ज बि खणी विया आहिनि। चार्जर बि पाण गॾु खणी विया आहिनि। अच्छा, तव्हां पुलिस सां हींअर तव्हांजो पुलिस सां सुबुह जो विया 3 चकर, मां ऐं ॾाढो ॿाहिरां 3 चकर विया। NC बि कटराई, चवंदा तव्हां हलो, असां चऊं था साहिब हींअर मौजूदु न आहिनि, पोइ तव्हांजे असां फोन कंदासीं। NC बि कराई अथव, 3 चकर विया बि आहियो, मगर पुलिस हिते कोन पहुती। नंबर बि ॾेई आया हुनखे नंबर बि ॾेई आया। तव्हां कुतो घुरायो आहे? हा जी, कुतो बि घुरायो आहे? वारा खे चयो अञा ताईं न पहुतो आहे। फोन कई अथव? फोन कई आहे, अचे थो, तव्हां निकितो थो अचे। अच्छा, ॿियो चोरी बि तव्हांजी थी आहे, कुतो बि तव्हां घुरायो? उनजा पैसा केरु भरींदो? पैसा हाणे असां पाण भरंदा, ॿियो केरु भरींदो? अच्छा, हा, ॿियो हाणे केरु भरींदो? गवर्नमेंट त हिनमहिल आहे कान, उहो त लॻी पई आहे, का शइ न हिनमहिल ताईं पती न आहे। तव्हां वोट कंहिंखे ॾींदा? तव्हां वोट कंहिंखे ॾींदा? वोट कंहिंखे ॾींदा? वोट हिनखे फयाज़ कोट खे ॾींदा। चूंडियल नुमाइंदो मां केरु आयो अथव तव्हां ॾे? केरु बि कान आयो आहे। केरु न आयो? अच्छा, सरकार खां कहिड़ी अपील करणु था चाहियो? अपील करंदा रहिया असांखे जेको आहे ॾोह पंहिंजो वापसि कराइनि, महिरबानी करे। जेको आहे भली सॼे पाड़े मां जेको आहे चोरी थी आहे, पर पाड़े वारा मुतहद न आहिनि, पाण में ॿधी न आहे या छा आहे या कीअं, छा मामिलो आहे? सभु पाण में ॿधी आहे, अलाह जी महिरबानी सां सभु हिकु ऐं चोरियूं थी थियूं रहनि गुलशन मदीना में। हिते पोता चवनि था रोज़मर्रा 2 दफ़ा असां पकड़िया बि आहिनि चोर पकड़े, पुलिस खे बि ॾिना आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं राह उनखे सज़ा नथी ॾियनि। तव्हां FIR कटवायो, हाणे से उन्हनि FIR असां कटवायूं, कोर्टनि जा चकर असां कटियूं। लाज़मी FIR त थियणु खपे न। पुलिस हिकिड़ो क्रिमिनल असां पकड़े ॾियूं था, पुलिस उनखे सरकार नथी करे सघे। नाज़रीन, गुलशन मदीना कॉलोनी में मौजूदु आहियूं ऐं SHO कमरदीन उनजो एरिया आहे। इहा पुलिस हिन वक़्तु पहुती आहे, राति जो चोरी थी आहे ऐं हिन वक़्तु पुलिस पहुती आहे। सॼे शहर में हर कॉलोनी में हूअं त मेड़ तालके जी सॼी अमन अमान जी सूरत हाल बिगड़ियल आहे। रोज़मर्रा धाड़ा, चोरियूं, फुरूं थींदियूं थियूं रहनि, को कंट्रोल नथो थिए। रया बि शहर में ई पिया आहिनि, ॿियो वरी चोर बचनि था, जेके वॾा वॾा धड़ा धड़ा। छा इहे मवाली आहिनि छा? आइस जा मवाली? सही, आइस जो मवाली जो हेठि कमरा आहे। आइस जो मवाली अहिड़ो न करे सघंदो, मीटर खणंदा आहिनि कंहिंजो। इहे शहर में रुगो आइस जा मवाली थोरी आहिनि, बुकी आहे, जुआ आहे, जुआरी आहिनि, हाराइनि था, पोइ उहे बि क्राइम था कनि, उहे बि ॾोह था कनि। तमामु घणो वरी कानून आहे कान, कानून थिए नथो। केरु पुलिस हिते पहुती आहे? पुलिस पहुती आहे। अदा केरु तव्हां मां पहुतो आहे? सर, तव्हां केरु पहुतो आहे? ही ते एहतजाज था कनि न, थोरो असांजी हले थी पई न। 3 दफ़ा थाणे ते बि आया आहिनि, 3 दफ़ा थाणे ते ही चवनि था NC कराया आहिनि, त तव्हां हींअर पहुता आहियो? सुबुह वठी 6:30 बजे खां वठी आया आहियूं, पोइ 8 बजे जेको आहे NC दाख़िल कराया आहियूं। 6:30 बजे खां 8 बजे ताईं आया आहियूं,
को बि जेको आहे दुकान आहे मुंशी कान खे नाज़रीन, हिते असां मौजूदु हुआसीं गुलशन मदीना कॉलोनी में। पुलिस हींअर पहुती आहे, हिकु एएसआई पहुतो आहे हींअर तक़रीबन टाइम 10 खां मथे थियो आहे न। यार सुबुह सवेल खां वियल आहिनि, एनसी कराई आहे, 3 दफ़ा थाणे ते पहुता आहिनि, फोनूं कयूं अथनि। उन जे बावजूदि हींअर हिकु एएसआई पहुतो आहे। 4 घरनि मां चोरी थी आहे, लखें रुपयनि जी चोरी थी आहे। हिते वासन एहतजाज बि कयो आहे। हीअ लाइव कवरेज असां तव्हांजे अॻियां गुलशन ऐं मदीना कॉलोनी 20 सेकंड मेयर थाणे जी हद मां रखी।